ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد अल्लाह पाक इनायत शरीफ जे अंदर फरमायो हर शइ जे मथां फना ईंदी बाक़ी रहण वारी ज़ात जेका आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे जेका शइ याई आहे उन जे मथां मौत आहे जेका शइ ठही आहे उन जे मथां फना आहे ही जहान तव्हां असां इंसाननि जे लाइ जिन्हनि जे लाइ इम्तिहान जो आहे अल्लाह तबारक व तआला फरमायो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला वो अल्लाह जंहिंजे कब्ज़े कुदरत में बादशाही आसमान ज़मीन जी आहे ऐं उन्हीअ जो हर शइ जे मथां वसु आहे उन्ही अल्लाह मौत ऐं हयाती पैदा कयो तव्हां त आज़माए तव्हांखे तव्हां मां केरु आहे जेको चङा कम करे थो हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो मोमिन जंहिं जाइ ते भलाई जो अमल कंदो आहे वफ़ात थियण खां बाद में उहा शइ उन जे लाइ पंहिंजे हियत में रोअंदी आहे जंहिं जाइ ते निमाज़ पढ़ी ऐं भलाई जा कम कयईं उहा ज़मीन जो टुकड़ो उन नेक बख़्त इंसान जे लाइ रोअंदो आहे जेको सुहिणा अमल हिन ज़मीन जे मथां करे थो या क़यामत जे ॾींहुं ज़मीन तव्हां असांजे मथां शाहिद बणिबी वक़ाल इंसान मालहा उन वक़्त में इंसान मुखातिब थी करे ज़मीन खे चवंदो त ज़मीन तोखे छा थियो आहे जो तूं इहे ख़बरूं ज़ाहिर करे थी यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा ज़मीन खे अल्लाह पाक ॻाल्हाइण जी ताक़त ॾींदो बि अन रबक हालहा मूंखे अल्लाह जी वही थी आहे हुकुम थियो आहे इन जे करे मां इहे समूरियूं ॻाल्हियूं बयानु कयां थी ऐं ज़ाहिर कयां थी त तव्हां असांजे मथां काफ़ी शाहिद आहिनि जेका तव्हां असां ज़िंदगी गुज़ारियूं था अल्लाह पाक जा मलाइक बि आहिनि जेके लिखत कनि था ऐं इहा ज़मीन बि इहे उज़वा बि जेके तव्हां असां सां साण आहिनि अखि सां ग़लति ॾिठोसीं कन सां ग़लति ॿुधोसीं हथनि सां बुराई कईसीं पेरनि सां पंधु करे बुराई जे तरफ़ हलियासीं इहे समूरा उज़वा बि तव्हां असांजे लाइ शाहिदी ॾींदा तंहिंजे करे एतिरनि शाहिदनि खां बचण जे लाइ इहो आहे त असां पंहिंजे दिलि में अलाह जो ख़ौफ़ रखूं अलाह खे हाज़ुर नाज़ुर सम्झी करे ज़िंदगी गुज़ारियूं जॾहिं इहो असांजे दिलि में पको पउ थी वेंदो त अलाह असां सां गॾु बि आहे ॾिसे बि अथो पोइ उन इंसान खां नाफ़रमानी न थींदी बाक़ी मौत बरहक़ आहे इहा तव्हां असांजे लाइ हिकु वाइज़ नसीहत आहे जीअं असां अॼु अदे मुमताज़ साहिब जो जनाज़ो पढ़ियोसीं कॾहिं असांजो बि पढ़ियो वेंदो पोइ इन में इहो आहे त असांखे इहो सबक़ु आहे असांखे पंहिंजे ज़िंदगी में तब्दीली आणणी आहे 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां पढ़णी आहे अलाह जो ख़ौफ़ दिलि में रखिणो आहे इहा क़बर समय आहे जेका रोज़ानो पुकारे थी मां अकिलाइप जो घरु आहियां मां कीड़नि माकोड़नि जो घरु आहियां मां ऊंदाहीअ जो घरु आहियां पंहिंजे लाइ बंदोबस्तु कयूं आहे अखियुनि सां ॾिसूं बि था पोइ बि असांजो होॾे तवजो न आहे दुआ आहे अलाह पाक तव्हां असांखे चङनि कमनि करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए 2 टे कुल शरीफ़ पढ़ो दुरूद शरीफ़ पढ़ो त मरम जे लाइ दुआ